अस्सलाम वालेकुम मुझा यूट्यूब जी फैमिली के हक़ मौजूद उम्मीद कयां पई तव्हां बिल्कुलु सही हूंदव। मुंहिंजे लाइव जो जॾहिं खां चैनल ठाहियो आहे तॾहिं खां पहिरियों मुंहिंजो ही लाइव सेशन आहे ऐं अवां सां कचहरी कयां थी। अॼु मूं पंहिंजो हेयर कट करायो आहे। मूंखे हमेशह चवंदा आहिनि मुंहिंजा जेके ॾिसण वारा फैमिली फ्रेंड्स सभु त तव्हां जो स्टाइल हमेशह हिकु छो रहंदो आहे। त अॼु मूं पंहिंजो स्टाइल थोरो चेंज कयो आहे, हेयर स्टाइल थोरो चेंज कयो आहे, थोरो लुक ॾिनो आहे। ऐं त मूं चयो भला हाणे पहिरीं जेकी वंडाए सां अवां सां वंडी वञे, इन करे मूं अव्हांखे इहा लाइव आई आहे ऐं मुंहिंजो एक्सपीरियंस बि थी वेंदो, तजुर्बो बि थी वेंदो त लाइव यूट्यूब ते कीअं थो अचे। सो ॿारनि जो बोर्ड बि आहे पर जस्ट फॉर द हिकिड़ो एक्सपेरिमेंट मूं ही रिकॉर्ड कयो आहे ऐं उमेदु कयां थी त तव्हां सभु हिनखे सही प्रॉपर नमूने सां मुंहिंजे चैनल खे ॾिसंदव बि ऐं मुंहिंजो जेको लुक आहे हुनखे बि तव्हां अप्रिसिएशन ॾिजो। नथो वणे तॾहिं बि ॾिजो, वणे थो तॾहिं बि ॾिजो। ऐं सुभाणे ख़ैर सां मुंहिंजी वापसी आहे, वापसि बैक टू पवेलियन दुबई। ऐं आउं हुते सिंध में आयल हुअसि ईद करण जे वास्ते। ख़ैर सां ईद थी, मुलाक़ात थी पंहिंजनि सां, परावनि सां, तमामु घणियूं यादूं खणियो वापसि वञा पई दुबई। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ही कंट्री आहे पाकिस्तान, सिंध। ॿी मुंहिंजी कंट्री जेका सो डेफिनेटली दुबई आहे। उन सां बि असांजा सिर लॻनि ऐं छो त दुनिया जो बहितरीनु मुल्क आहे दुबई। सो तव्हां सभिनीनि खे इनशाला हाणे त मूं तरीक़ो बि सिखी छॾियो आहे यूट्यूब जो त तव्हां सां इनशाला जुड़ी रहंदसि। पंहिंजो इलाही रखिजो ख़्यालु ऐं मूंखे तव्हां ॿुधाईंदा रहिजो त इहो यूट्यूब जी जेकी फील्ड आहे उनखे कीअं वसी करे सघिजे थो। मूंखे तव्हांजा एडवाइज़र्स जी सख़्तु ज़रूरत आहे। इनशाला मुलाक़ात थींदी, तेसिताईं